ज़हनी अज़ियत ऐं नफ़्सियाती बरतरी बि त नज़रियनि जी थिए थी जेके रुञ में रुलाए वेंदा आहिनि। मां सम्झां थी त अहिड़ा रवैया असांजी ज़हननि जी नाआसूदगी खे ज़ाहिर कनि था, तंग दिली खे उभारे अचनि था। ख़ैर पोइ छा थियो? मूंखे उन्हनि काढ़ींदड़ लम्हनि में इहो अहसासु थियो त हाणे कंहिंजो बि अंदरि मूंखां ॿुझो न आहे। पोइ उहो मुंहिंजो मुड़ुसु हुजे, मुंहिंजी ससु या मुंहिंजा माइट खणी छो न हुजनि, सभु साम्हूं ते आया। जीअं वारीअ तां पेर गुम थी वेंदा आहिनि न, तीअं ई मुंहिंजे मुड़ुसु ऐं मुंहिंजे घर वारनि जे दिलि मां मुंहिंजे लाइ प्यार ऐं पंहिंजाइप गुम थी विया। पोइ तो कंहिं डॉक्टर सां कंसल्ट न कयो? डॉक्टरनि बि त ॿरंदी ते तेल जो कमु करे ॾेखारियो। हुननि चयो त हिन डिज़ीज़ ते हाणे कंट्रोल नथो करे सघिजे ऐं हिन बीमारी जा दाग तेज़ी सां सॼे जिस्म ते फैलजंदा रहिया। हिन डॉक्टर त मुंहिंजे घर निकाली सां गॾोगॾु शकील लाइ ॼण राह खोले छॾी हुजे तूं मूंखे सवलाई सां छॾे ॾे। ओ माय गॉड, एॾी वॾी जहालत। ख़ैर पोइ छा थियो? मुंहिंजी ससु तरफ़ां त हर उहो हर्बो इस्तेमालु थियो जंहिंसां मूं में अहसासे कमतरी पैदा थी सघे। हुन मुंहिंजो मुड़ुसु मूंखां धार कयो, मुंहिंजे ॿारनि खे धिकारियो। जल्दी तलाक के दादा जैसे पोए बंदो आजादी माणे तुंहिंजी आकाश जी आगोश में उॾामण लाइ ई हूंदो। इहो कीअं मुमकिन थींदो? पहिरियों त पंहिंजे घर जो मसलो त हल कर, बाक़ी ईअं ॻाल्हियूं करण सां कुझु वरंदो त कोन। तूं सभु बंदोबस्त करे छॾियो आहे ऐं अहिड़ो माहौल जोड़ियो अथमि जो जल्दी इहे सभु प्रॉब्लम हल थी वेंदा। अहिड़ो छा कयो अथई? कुझु मूंखे बि त ॿुधाए। अञा ताईं तव्हां तुंहिंजी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधी रही आहियां। पहिरियों त मूंखे इहो त ॿुधाए, जेको इहो सभु कुझु तूं करे रहियो आहीं, इहो मुमकिन बि आहे या रुॻो ईअं ॻाल्हियूं पियो करीं? शायदि मुंहिंजी ससु मूंखे घर मां कढी बहितर कयो। उन सां मूंखे शकील जी मोहबत जी इंतिहाई गहराइनि जी ख़बर पइजी वई। मां रोंदी पंहिंजे भाउ जे घर वियसि। उन मुंहिंजे मथे ते हथु रखियो, पर मूंखे पंहिंजी भाॼाई जी अखियुनि में उहा ई हक़ारत नज़र आई जेका मुंहिंजी ससु जे वजूद में हुई। शकील जो छा रद्द अमल हो? उहो पूरनि 7 ॾींहंनि खां पोइ मूंखे न पर ॿारनि खे वठण लाइ आयो। पाण दरवाज़े खां ॿाहिरि रहियो ऐं नौकरियाणी खे चवाए मोकिलियईं त ॿार खे सुम्हाणे मोकिलिया। हू त तोसां मोहबत कंदड़ हो, पोइ छो? उहो त हुनजो ज़र्फ़ हो। मुंहिंजा ॿार ऐं मां भाउ जे घर में भाभीअ जी हिकारत वारी निगाहुनि ऐं ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जे झेड़े जे करे पाण खे सोड़ो महसूसु करे रहिया हुआसीं। मूं ॿार उमाणे छॾिया ऐं पाण दोस्त वटि हली आयसि। तुंहिंजी शकील सां का ॻाल्हि ॿोल न थी? हुन मुंहिंजा फ़ोन रिसीव करणु छॾे ॾिना। मां हुन सां मिलण लाइ ऑफिस वियसि, पर हू न मिलियो। ईअं मां नाइला सां गॾु रहणु लॻसि ऐं दुनिया खां कटिजी करे हिकु कमरे जी बेजान दीवार जीअं ज़िंदगी गुज़ारणु लॻसि। ॾिसे ना, तूं परेशान न थी। तूं पंहिंजो फाइल मूं वटि छॾे वञ। असां ही केस वुमेन राइट्स जे प्लेटफॉर्म तां खणंदासीं। मां वरी छा थियो? छो ईअं परेशान वेठी आहीं? अबा, जेसी तूं शादी न कंदे मूंखे त साह सां लॻल हूंदी। मथां हीअ वीचारी न्याणी सभु कुझु ख़बर हूंदे पे तुंहिंजो इंतज़ारु पई करे, ऐं तूं आहीं जो। आंटी, अऊं परेशान न थियो, इंशाल्लाह सभु कुझु ठीकु थी वेंदो। हा मां, फिज़ा ठीकु पई चवे। हा आंटी, सभु कुझु असांजी मर्ज़ी मुताबिक़ त थियणो न आहे न। आहिस्ते आहिस्ते सभु कुझु ठीकु थी वेंदो। अव्हां इंतज़ारु करियो। अबा, जीअं वणेव तीअं कयो। तोखे त सभु ख़बर आहे त मां कंज़र्वेटिव ख़्यालात जो मालिक न आहियां, पर हिकिड़ी ॻाल्हि आऊं तोखे ज़रूरु चवंदुसि त तूं तालीम याफ़्ता छोकिरी आहीं। हर ॻाल्हि सोचे सम्झी पोइ उन ते अमल कर। ऐं हा, आऊं तोखे पंहिंजी धीअ न पर पंहिंजो पुटु सम्झंदो आहियां। ऐं तूं
तूं पंहिंजो बुरो भलो खानदान जी इज़त सभु सम्झी थी। इन करे पुट हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे, कॾहिं बि अहिड़ो कदम न खणिजे जंहिंसां तोखे ऐं असांखे परेशानी थिए। बाबा साईं, आउं पंहिंजे ख़ानदान खे कॾहिं बि रुसवा थियण न ॾींदसि। अव्हांजी इज़त मुले मुक़दम आहे। मां पंहिंजो बुरो भलो सभु सम्झां थी। ऐं अहिड़ो को बि क़दम न खणंदसि जंहिंसां असां सभिनी जी रुसवाई थिए। पर पोइ पुट शकील त शादीशुदा आहे ऐं हुनखे ॿार बि आहिनि। हा बाबा, मूंखे ख़बर आहे। मां इन ॻाल्हियुनि जो जाइज़ो वठां पई। तुंहिंजे इन कदम सां कंहिंजी दिलि शिकनी त न थींदी? बाबा साईं, दरअसल शकील ऐं संदसि वालदा हिन खे बिल्कुलु पसंदि नथा कनि। बसि रिश्तेदार जे करे शादी थी वई ऐं निभाइनि पिया। मगर हाणे हुन जी बीमारी जी वजह सां ही सभु ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि। बाबा साईं, मूंखे ईअं थो लॻे शायदि हुननि में अलहदगी थी वई। पर पुट इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे त किथे हुननि जी अलहदगी जी वजह तूं न बणिजी वञे। न बाबा साईं, आउं अहिड़ो को बि अमल थियणु न ॾींदसि। ठीकु आहे पुट, तूं हाणे आराम कर। ओके बाबा, ओके मामा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां फिज़ा खे एतिरी आज़ादी छो ॾिनी आहे? ज़मानो ख़राबु आहे, न्याणी जो ॿारु आहे ऐं हूअ एतिरी मेच्योर बि न आहे। तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे पंहिंजी धीअ ते पूरो भरोसो आहे। भरोसो त मूंखे बि आहे, पर तव्हां पीउ आहियो, थोरो सोचे सम्झे क़दम खणो। तूं फिक्र न कर, अलाह चङी कंदो।